सिंध जे राजधानी वारे शहर कराची जे ज़िले मलीर में चौरस 2.5 किलोमीटर चौकुंडी कब्रिस्तान आहे। इन कब्रिस्तान में अटकल 600 खन चैन कुंडन वारियूं क़बरूं मौजूद आहिनि, जिन ते 1200 जे लॻभॻि उकर जे फ़न जा शाहकार नमूना उकरियल आहिनि। इन कब्रिस्तान में औरतुनि जे क़बरनि ते चूड़ियूं आलात ऐं ॿिया ज़ेवर उकरियल आहिनि। ॿारनि जी क़बरनि ते हिंदोरनि जा पावा, जॾहिं त मर्दनि जे मज़ारनि ते वरी जंगी औज़ार ऐं घोड़ा चिटिया विया आहिनि। इन कब्रिस्तान में मौजूद जाम मुराद अली ख़ान जी मज़ार थोरो मुख़्तलिफ़ ॾेख ॾिए थी। जेतोणीकि उन जी क़बर जुंगशाई जे मिरांजड़े पत्थर सां जुड़ियल आहे, पर मुक़बरे अंदरि चिटसालीअ इस्म इलाही कुरानी आयतनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बैतनि समेत फ़ारसी शहरनि खेसि निराली हैसियत बख़्शी आहे। चौकुंडी जी हिन कब्रिस्तान में मौजूद क़बरनि जो घणो तालुक़ जोख्या ख़ानदान सां आहे। 500 सदी अॻु हिन कब्रिस्तान में समाजी रुतबे ऐं किरदार जे लिहाज़ खां क़बरूं जोड़ायूं वयूं हुयूं। सदाम हुसैन कुलाची, ज़िलो मलीर, सिंध।